उमरकोट मां ख़बर ॾींदा हलो त रहीम कॉलोनी में नंढी उमिरि जी निंगरी जी शादी जे इतलाह ते पुलिस पहुची वई। केस दाख़िल कयो वियो। 9 सालनि जी निंगरी जो 30 सालनि जे नौजवान सां निकाह जे इतलाह ते उमरकोट पुलिस पहुची वई। वुमेन पुलिस उमरकोट SHO मीनाज एवान नंढी उमिरि जी छोकिरी जी शादी जे इतलाह ते उमरकोट रहीम कॉलोनी में छापो हणी चईं जवाबदारनि ढोलो सांद चनेसर सांद निकाह पढ़ाईंदड़ मौलवी हनीफ सांद छोकिरी जी सोतेली मां सुमेरा खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त चइनी गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ सरकारी फरियाद ते केस दाख़िल करे वरितो आहे। जॾहिं त छोकिरी जो चवणु आहे त मूंखे शादी बाबति का बि ख़बर न आहे, मूंखे उमरकोट घुमाइण लाइ वठी आया आहिनि। ॿिए तरफ़ घोट जो चवणु हो त मूं छोकिरी सां शादी लाइ 1,60,000 रुपयनि जी रक़म ॾिनी आहे, जॾहिं त मूंखे इहा ख़बर न हुई त छोकिरी जी उमिरि नंढी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।